शामिल कयूं पिया मदद जी खां। साफ़ी कादर डाणीअ जे घर ते नामालूम हथियारबंदनि जो हमिलो, घर खे बाहि ॾेई जदीद हथियारनि सां फायरिंग। सरदारनि ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण ते सरदारनि पारां मददजीअ जे साफ़ी कादर डाणीअ जे घर ते शरपसंद माण्हू मोकिले घर खे बाहि ॾियारे जदीद हथियारनि सां फायरिंग कराए घर ॾिराइण जी कोशिश कई वई। साफ़ी कादर डाणी राब्तो करण ते साथियुनि खे ॿुधायो त कुझु नामनिहाद सरदारनि ख़िलाफ़ पोस्टूं हलाइण ते सरदार दमिरजी पिया आहिनि, जिन राति ते मुंहिंजे घर ते हमिलो कराए मुंहिंजे घर खे बाहि ॾियाराए जदीद हथियारनि सां फायरिंग कराई। चादर चौधरी जो तक़दुस पामाल करे मुंहिंजे घर वारनि खे हिरासमेंट कयो वियो आहे। जॾहिं त वाक़े जो मददजी पुलिस खे बरवक़्त इतलाह ॾियण बैदि बि मददजी पुलिस जाइ वारदात ते न पहुती। SHO मददजी बास रंजीव वांगारू बणियल आहे। साफ़ीअ जो वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP शिकारपुर ऐं ॿियनि वसवारनि खां नोटिस वठण जी अपील कंदे चयो त वाक़े जो नोटिस वठी हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। उन सिंध जे साफ़ी बिरादरीअ खे अपील कंदे चयो त मूंसां थियल ज़ुल्म जो आवाज़ बुलंद करे मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे।